तेज हयाती असान से वडा वड तवाजा जो तवा मुसा दुखी महल में साथ निभाए तवा जे साथ साथ आऊं सरो थियो है अनवर खान तवा असांजे तरह जा इज्जतदार ज़मींदार आहे इन्हीअ करे असांजी पाण में कुर्बत आहे उन कुर्बत खे हमेशह कायम रखंदासीं हिक ॿिए जा साथी बणजंदासीं दुख ऐं सुख में हिक ॿिए खे कमु ईंदासीं अहसान साईं तव्हां सदाई असां सां महल मल्हाईंदा आहियो इहा तव्हांजी महिरबानी आहे अनवर खान पंहिंजी ज़मींदारी ऐं पंहिंजे राज खे संभाल केर बि तुंहिंजो नालो न वठंदो दुश्मनियूं वञी दंग ते पहुतियूं आहिनि हाणे को बि ॾाढो मुड़ुसु कोन्हे जेको तोसां वेर विझे अहसान साईं वेरियुनि जे वेर मूंखे बेहाल करे छॾियो आहे ऐं ईअं सम्झो मौत जे मोह मां मोटी आयो आहियां अलाह साईं इहे हयाती मूंखे राज ऐं भाग खे संभालण लाइ ॾिनी आहे ऐं हाणे त ज़मींदारी खे बि वधाइण जो सोचियो अथमि पीर करामत जी दुश्मनी सबबु तबाह थियल ज़मीन खे पीर अहसान साईं वरी आबाद कंदुसि भलो थो करी अनवर खान वञी पंहिंजी ज़मींदारी खे संभाल वहम ऐं विसविसा न कजे असां तोसां गॾु आहियूं महिरबानी अहसान साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो ईअं कीअं आहे अनवर खान लंगर तयारु थी वियो हूंदो हलो ॿ टे गिरह मानी जा आणी पोइ वञो जेका वञी आशिक मजबूर वा भली केॾो बि कंधार हुजे मजबूर वा आशिक मजबूर वा भली अस्सलाम वालेकुम हाजी शरीफ खान वालेकुम अस्सलाम कबूतर माफ कर खुलिया ना सलामड़ो थियो हाणे हाजी शरीफ कलामड़ो थिए अरे तोखे चयमि न तो माफ कर खुलिया ना ॾाढ़ी न ॾींदे हाजी शरीफ पिटी ईंदो साईं पारा ते ॾींदो साईं ऐं जंहिंखे मुंहिंजी पिट लॻी न उनखे किथे न किथे जंग में नांग खाए खाए असुल न त प्लास्टिक वारो त खाएसि ई खाएसि हल बाबा जी धंधे धाड़ी थी कर असांखे गोलियूं असर कोन थियूं कनि आशिम भा केड़न सोचन में घुमाई दिलावर असांजी भी अजीब जिंदगी आ असां पाण खे मुड़स माण्हू था समझूं ऐं असांजे अॻियां कमदार नबू बि घाट ऊंचो करे थो हले हालत इहा आहे जो कमदार नबू ऐं गुलज़ार जहिड़ा घर खां तड़ियल माण्हू बि माण्हू मारी वेठा उन्हनि खे न कानून कुझु करे थो न वरी असां कुझु करे था सघूं भाउ आशिम इंसान त मिट्टीअ जो पुतलो आहे जेकॾहिं बीठो आहे न त जबल आहे किरे थो न त कुझु बि न आहे आशिम भाउ असां कुझु बि न आहियूं बाक़ी इहो कमदार नबू ऐं गुलज़ार इंसान जी शिकिल में शैतान आहिनि आशिम भाउ रुगो बहादुर जो विहांउ थी वञे पोइ ॾिसजांइ त हिन कमदार नबू ऐं गुलज़ार जो मां कहिड़ो हशर थो कयां दिलावर तूं गुलज़ार जूं खंधियूं खणजा बाक़ी कमदार नबूअ खे कुझु बि न चइजां छो त इहो मुंहिंजो शिकार आहे मुंहिंजो जेसि ताईं हिन कमीणे खे मां उफट न मारींदुसि तेसि ताईं मूंखे सुकून कोन मिलंदो आशिम भाउ तूं केर मां केर बाक़ी न ॿिन्हिनि वेश्युनि जो असां गॾिजी शिकार कंदासीं बस तूं रुगो इहा दुआ कर त इहे ॿई कंहिं ॿिए जे हथां न मरनि दिलावर कल्ह नबू कमदार खे नांग ॾंगियो आहे मरंदे मरंदे बचियो आहे
मोला साईं खां दुआऊं घुरियूं मुंहिंजा मालिक इन्हे खे न मारजा इन्हे खे मां पंहिंजे हिननि हथनि सां मारियां। हाशिम भाउ ॾींहुं तपी वियो आहे हल ताली कमकार जी कयूं हल। होते ससुरीअ जी मेहंदी या राज कटे जो तकड़ कयो कुलटो कपड़ो कटाए वठो त हलो। माई बसरा एतरी तकड़ न कर अञा मेहंदी में देर हूंदी अञा त सिज बि नाहे लड़ियो असां तैयार थी त वठूं। रेशम माई बसरा के त सुखी कोन तो अचे सा ससीअ जे घर में अटकियल अथस। हाँ रोशनी माई बसरा त दोलन जो आवाज थी ॿुधे न त असन सुख फिटी थो वञे सलियो। बसड़ी साइण छा कयां मुंहिंजी तबियत ई अहिड़ी आहे मां त दुश्मन जे ख़ुशीअ में बि शरीक थींदी आहियां पर हीअ ससु ई त वेचारी पंहिंजी न्याणी आहे। माई बसरा देर न है असां के भी खबर आहे त मीरा घर में अकेली आहे असां वक्त का अग तैयार थी वेंदास। बसरा तू तो अजायो तकड़ भी करी अञा त मीरा तैयार कोन थी हूंदी। बसड़ी अमड़ तहां खे केड़ी खबर नौजवान आहियो ॿई ॼणियूं इहे मूंखां ख़बरूं पुछो मूंखां त इहे शादीअ जा झंझट केॾा थींदा आहिनि। वेचारी मीरा बि अकेली केॾी परेशान हूंदी। ठीक आहे माई बसरा 5 मिंट दर्स बस। हाज़ुर बसरा कचे हुजे जा कचे मोजा त पटी रहूं ऐं रंदा था वधनि पर तहां बि कुझु तकड़ कयो तयारीअ में माला मथी तकड़ियूं तयार थियो। संगत आजी शरीफ सां मुंहुं ॾियण लाइ हिकिड़ो साईंदाद ई काफ़ी आहे असांखे सिर्फ़ गुलज़ार ते अखि रखणी आहे। दिलावर साईं गुलज़ार जी चुरपुर ते नज़र रखी वठायूं ऐं संगत फोन करे ॿुधायो आहे त हाजी शरीफ ऐं गुलज़ार जूं मुलाक़ातियूं वधी वयूं आहिनि। ज़र देर न कर हुन खां पुछ त अॼु राति गुलज़ार किथे आहे ऐं छा करण वारो आहे। गुलज़ार अकेलो न आहे हुन पंहिंजा वेहण वारा माण्हू मोकिले छॾिया हूंदा ऐं हू पाण पंहिंजी बैठक ते वेठो हूंदो छो जो हुनखे ख़बर पइजी वई हूंदी त असांजी अखि हुन ते आहे ऐं हा असां बहादुर जी हिफ़ाज़त जे लाइ हुन सां गॾु हूंदासीं। दिलावर साईं त पोइ देर न कयो। ठीक है मज़र त पोइ अॼु शाम ई हलंदासीं। हुकुम का गुलज़ार असांखे छा करणो आहे। संगत ही हमलो असांजी ज़िंदगी बदलाए छॾींदो पूरे 1 करोड़ जो दावा इन्हे जे करे असांखे अॻे ई बहादुर जा रस्ता झलणा पवंदा। ठीक आहे गुलज़ार असां हींअर ई वञूं था परू तूं ऐं अफ़ज़ल ॿई हलो ऐं ॿी संगत खे बि चई छॾिजो राब्ते में रहजो। फिक्र थी गुलज़ार असली खुट कोई न कर सब कम सवला थी वेंदा ऐं असां तो सां राब्ते में बि रहंदासीं। हले अफ़ज़ल नवाज़ तूं वञी कादन खे ॾिस ऐं चईसि पंहिंजो हमरा बि वठी अचे। मां हींअर ई वञा थो कादन खे न्यापो ॾियां थो।
बकुल खान मूं वॾी ग़लती कई जो इन गुलज़ार ते भरोसो कयुमि। इन गुलज़ार को बबूतो न मारियो, हुन त कुझु बि कोन कयो, हिकिड़ो फायर बि कोन की। मुंहिंजो छा थींदो बंगुल खान? मुंहिंजूं त ॿ बि वयूं त 12 बि वयूं। हाजी शरीफ तो हिते ड्राड़ियूं हणी हणी मुंहिंजा कन ई पचाए छॾिया। अरे हेॾे मां चवां तो खण बंदूक वञ कर कुझु कल्याण। हाजी शरीफ अपनी खोट त नशा थी वई, गुलज़ार खां कुझु बि कोन थींदो, छो थो न जे आसरे हली। हाणे वरी कलाक ॿिनि खां पोइ बहादुर खान जो निकाह बि थी वेंदो। हाजी शरीफ हिते वेठो इहा ट्रेख न कर, कन खोले ॿुधी छॾ, जे निकाह पजियो त वॾो कंद थींदी। बस बंगुल खान बस, हाणे मां पाण वेंदुसि, मां पाण विढ़ंदुसि ने सां, कोन छॾींदोसांसि गेरो। बंगुल खान अॼु या त इहो बहादुर बचंदो या वरी ही हाजी शरीफ। इन बहादुर खे अॼु मां पूरो कंदुसि, मां पूरो कंदुसि इन बहादुर खे। साजिद पुट हाणे हाजी शरीफ मरे जा बहादुर मरे, असांजो छा? असांखे ज़मीन मिली वई। साजिद पुट इन हाजी शरीफ बि वॾो गंद कयो थी। बाबा इन बहादुर जी हिफ़ाज़त जे लाइ पुलिस सां गॾोगॾु सरदार शाह ज़मान जा माण्हू विख विख ते बीठा आहिनि। अॼु करे बाबा हाजी शरीफ होॾां वियो कोन बचंदो जिते गुलज़ार जहिड़ो तो बि कुझु न करे सघियो, त ही हाजी शरीफ छा कंदो? कुझु करे या न करे असांखे छा आहे? हाजी शरीफ ॼाणे त बहादुर ॼाणे, असांजो छा वञे? असांजो त कमु थी वियो आहे। बहादुर ॼाणे त हाजी शरीफ ॼाणे। अस्सलाम वालेकुम साईं। हवा कबूलियत थी? हाँ साईं कबूलियत थी वई। कबूलियत थी माशाअल्लाह। मौलवी साहब हाणे निकाह शुरू कयो, शाबाश। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वाजड़ शुरू कयो, अब्बा दुलारी टोल वजायो।
मज़ार समझी वे न मुझी गाल। ठीक है दिलावर साईं, अज खां पे कोई भी दुश्मन इता बची न सकंदो। मज़ार दुश्मन असांजी खुशियुनि में रुखनो विझण जी कोशिश कंदा। ऐं अज बहादुर जी शादी आहे। दुश्मनन के मौक़ो न आहे ॾियणो, उन्हनि खे बख़्श न आहे करणो। ठीक है दिलावर साईं, ईअं ई थींदो। हाँ, को भी शकी माण्हू नज़र अचे न तो उनखे तुफ करे छॾिजांइ। जेकॾहिं दुश्मन आयो न हितां ज़िंदह वापसि न वेंदो। कंडन